साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सां बबाद करी। सिंध धरती जा वारसो मुंहिंजा दोस्तों, अस्सलाम वालेकुम। जिए सिंध जिए मुंहिंजो रहबर साईं GM सैद। हा, पहिरियों चवंदा आहियूं न त किंजर खां कारूंजर ताईं, पंहिंजे क़ौमी कलाम जेको असांजो आहे, सिंध जो जेको कलाम आहे असांजो, किंजर खां कारूंजर ताईं तोखां कीअं लवायां मां। हाणे आउं हींअर थर में आहियां। अॼुकल्ह त बरसाति पई आहे, इन करे थर जो हिकिड़ो मौसम ॿिए नमूने जो आहे। हिते आउं आयुसि त हिते ॿ टे शयूं जेके अजीब आहिनि। हिकिड़ी शइ जेकी अजीब अजीब मूं ॾिठी आहे, दोस्तनि पाण ॿुधायो पए त असां वटि हिकिड़ी आम सतह ते जंहिंमहिल असीं कराची जे बारे में केरु चवंदो आहे त चिड़ी पवंदा आहियूं, पर सिंध हिते थर में ईंदो थी सघे तव्हांखे एतिरी कावड़ न अचे, छो त हिते जंहिंमहिल तव्हां माण्हुनि सां कचहरी कंदो त हिते हिकिड़ी आम इस्लाह इस्तेमालु कई वेंदी आहे, थर ऐं सिंध। त आम माण्हू त परेशान थींदो तव्हां मूं जहिड़ो, पर जॾहिं हुन माण्हुनि खां पुछो छा वजह आहे हिन जी, त तव्हांखे ॿुधाईंदा त बाबा असां वटि सिंधु जो त पाणी कोन थो पहुचे। सिंध जो पाणी, सिंधु जो पाणी पहुचे त कमु थिए न। लखें अरबनि रुपयनि जो जेको कोयलो अचे थो, उहो थर जे माण्हुनि ते ख़र्चु कोन थो वञे, 20% छा कोन थो ख़र्चु थिए मथां। थर जा माण्हू हिते जेको पाणी पीअनि था, जर जो ज़हरीलो पाणी पीअनि था। हिते दरिया जो किनाल सिस्टम त ई कोन्हे। केॾी न दुख जी ॻाल्हि आहे त असांजा हुकुमरान जेके चूंडिजी अचनि था, वफ़ाक़ी या सूबाई, उनजो कमु तव्हां ॾिसो। हीअ धरतीअ सां सचा न आहिनि, धरती खे तबाह करे रहिया आहिनि। हिते मींहुं वसे थो त रहमत ई रहमत आहे। आम माण्हू लाइ मींहुं तमामु वॾी हिकिड़ी रहमत ते ॾिठो थो वञे। तव्हां ॾिसो बैकग्राउंड में ॾिसंदव, तव्हां ॾिसंदव त हिते हिकिड़े पासे रेगिस्तान आहे, त ॿिए पासे वरी तव्हांखे थोरी सावक बि न पोइ पासे हिन पासे ॾिसणु ईंदी। उहो बि को हुकुमराननि जे करे न, उहो इन करे जो हिते मींहुं वसियो आहे, अलाह साईं पंहिंजी रहमत नाज़िल कई आहे। उमेद वधि मां वधि शेयर कंदा, ऐं एज़ अ सन ऑफ सॉइल ऑफ सिंध असां सभिनि ते ज़िमेदारी आहे थर जे माण्हुनि जो जेको इशू आहे उनखे उथारियूं ऐं उनखे सॉल्व बि कयूं, पोइ को मसइलो हल थिए। न त हुकुमरान त अंगा गूंगा ऐं ॿोड़ा आहिनि, उहे कोन सम्झंदा का बि ॻाल्हि। उमेद नंढिड़ो पैगाम सम्झ में आयो हूंदो, वधि खां वधि शेयर कजो। महिरबानी। जिए सिंध जिए मुंहिंजो रहबर साईं GM सैद।